इब्ने कासिम अय्यूबी थी इस्लामाबाद अचूं प्या था। इब्ने कासिम अय्यूबी थी इस्लामाबाद अचूं प्या था। इस्लामाबाद अचूं प्या था। तो झरलुअल क़यामत बणजी इस्लामाबाद अचूं प्या था। इस्लामाबाद अचूं प्या था। इब्ने कासिम अय्यूबी थी इस्लामाबाद अचूं प्या था। तो झरलुअल क़यामत बणजी इस्लामाबाद अचूं प्या था। असांजो मक़सद असांजी मंज़िल असां सजायो हमेशा मक़तल वॾो जो तूफ़ान हली रहियो आ। असां आबारियो इन्हीअ में मशअल कोह काफ़ असांजा अज़ाइम कोह काफ़ असांजा अज़ाइम मंज़िल बे उकाबन खां गिरी मंज़िल बे उकाबन खां गिरी ललकार इहा शाहीनन जी इस्लामाबाद अचूं प्या था। तो झरलुअल क़यामत बणजी इस्लामाबाद अचूं प्या था। इब्ने कासिम अय्यूबी थी इस्लामाबाद अचूं प्या था। उकूबतुन खां सूबतुन खां डिजूं न बिल्कुल हटूं न केॾां लड़ूं त लड़ंदे मरूं या मारियूं अचूं त गाज़ी शहीद मर्दा शाहराह कराचीअ जा सभई शाहराह कराचीअ जा सभई जमियत जा जियाला झंडा हूंदा जमियत जा जियाला झंडा हूंदा। कोशिश न भॼण जी कजां भुलिजी इस्लामाबाद अचूं प्या था। तो झरलुअल क़यामत बणजी इस्लामाबाद अचूं प्या था। इब्ने कासिम अय्यूबी थी इस्लामाबाद अचूं प्या था। असां के कायद कयो हुक्म हा बजावरी बस असांजो कम हा। असां में जज्बे जिहाद जिंदा असां में जुर्रत असां में दम हा। ख़त्मे नबूवत ख़ातिर मुंहिंजा ख़त्मे नबूवत ख़ातिर मुंहिंजा घर जान वञे सिर घोर कयां घर जान वञे सिर घोर कयां पर ॿाहिर को न असां कंहिंजी इस्लामाबाद अचूं प्या था। तो झरलुअल क़यामत बणजी इस्लामाबाद अचूं प्या था। इब्ने का
कासिम अयूबी थी इस्लामाबाद अचूं पिया था। रुकावटुनि सां रुकिया न आहियूं, हटिया न आहियूं, झुकिया न आहियूं। पढ़ी थो पढ़जां असांखे पढ़ तूं, कॾहिं बि ज़र ते विकिया न आहियूं। अब्दुल मालिक चांदियो थो चवे, अब्दुल मालिक चांदियो थो चवे, तूफ़ाननि जा रुख़ मोड़ियूं असां, तूफ़ाननि जा रुख़ मोड़ियूं असां। पोइ छा त कंदी ही अंधी